अस्सलाम वालेकुम। मैं मनसीदी मिठू वाला मौजू नेट या मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुन असांजी सदा दे असांखे शफ़ासी तुंहिंजे दरजा गॾा मन जूं उमेदूं भरे भरे ख़ुदा पूरियूं करियो दिलि घुरिया सभु मतिलब शमसुद्दुआ रहमतूं ऐं नेमतूं अता करियो नवाज़शूं जेके असां घुरियूं बदरुल दुजा दुनिया में ई दुनियादारीअ जा सभु कम थियनि सवला सवलायूं दीदार करे पसी अचूं नूरुल वरा दीदार मिठू अॻे पंहिंजे रोज़े जो हिननि अखियुनि सां करायो जल्दी मदीने घुरायो चांठ चुमा ख़ैरुल वरा या मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुन असांजी सदा दे असांखे शफ़ासी तुंहिंजे दरजा गॾा मन जूं उमेदूं बहिरे ख़ुदा पूरियूं करियो दिलि घुरिया मतिलब शमसुल दुहा रहमतूं नाज़ुल करियो रहमतूं नेमतूं नाज़ुल करियो बराबर करियो उमेदूं दीदार मिठो खे पंहिंजे रोज़े जो हिननि अखियुनि सां करायो जल्दी मदीने घुरायो चाठ चुमा ख़ैरुल वरा।